दोस्तों वीरन जी बस्ती ड्रामो तव्हां शौक़ सां ॾिसी रहिया आहियो ऐं अॼु जेका अपडेट आहे अॼु हिकु बहितरीनु अपडेट मूं तव्हांजे लाइ आंदी आहे। दोस्तों वीरन जी बस्ती ड्रामे जी जेतिरा व्यूवरशिप अचणु घुरिजनि ओतिरा व्यूज़ न मिली सघिया आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो 13 खां 15 हज़ार ताईं 24 कलाकनि में व्यूज़ अचनि था, पोइ आहिस्ते आहिस्ते 25-30 हज़ार ताईं वञी को एपिसोड पुॼे थो। जेतिरा दुलाब जा व्यूज़ ईंदा हुया उहे त हाणे ॿी शइ हुई। ज़हर ज़िंदगी जा तकरार जा तव्हांखे यादि हूंदो हिकु एपिसोड जा 24 कलाकनि में 50,000 खां व्यूज़ क्रॉस करे वेंदा हुया। हाणे इन जे मुक़ाबले में ही पंहिंजा वेरी जेको ड्रामो अची रहियो आहे इहो तव्हां यादि करे छॾिजो, इहो हज़ारे व्यूज़ खणंदो। 24 कलाक जे अंदरि अंदरि 70 हज़ार बि हिकु हिकु एपिसोड व्यूज़ इन जो खणंदो ऐं इहा तव्हांखे मां दावा सां चई सघां थो, छो त हीअ अहिड़े क़िस्म जो ड्रामो हिकु हाई लेवल जो वॾे स्केल ते शूट कयो वञे पियो जेको पंहिंजा वे ड्रामो आहे। सभु अदाकार साम्हूं तस्वीरुनि में जेका ॾिसी रहिया आहियो तव्हां इहो उन में हूंदा ऐं हीअ ड्रामो वीरन जी बस्ती खे बि ॾह हिसा कटे वेंदो, दुलाब खे बि मारे वेंदो। हिन जी अहिड़े क़िस्म जी कहाणी, अहिड़े क़िस्म जी लोकेशन, अहिड़े क़िस्म जा अदाकार हिन में आहिनि।